मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवां जो मेज़बान सर्वे चोडो अवां खे भलीकार चवां थो। सामीन, असां अॼु प्रेस क्लब कराची जे ॿाहिरां बीठा आहियूं, जिते सिंध जी शागिर्द न्याणी फरज़ाना जमाली सां हिकु उस्ताद न रुॻो हरासमेंट कई आहे, पर उन जी तज़लील पिणु कई वई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु अॼु सिंध जे कुंड कुर्छ मां आयल अदीब हुजे, शाइर हुजे, सहाफ़ी हुजे, मतिलबु त सिंध जे हर तबिका फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि हिन एहतजाजी मुज़ाहिरे में भरपूर शिरकत करे इहो न्यापो ॾिनो आहे त हाणे सिंध जे न्याणियुनि सां बदसलूकी ऐं तालीमी इदारनि में ख़ासि करे हरासमेंट खे रद्द कयूं था ऐं अहिड़ी कुधी हरकत कंदड़नि खे सज़ा मिलणु घुरिजे ऐं इन्हनि खे अहिड़नि इदारनि मां निकाली ॾिजे। अचो त सामीन, हिन एहतजाजी मुज़ाहिरे धरणे में शरीक मुख़्तलिफ़ तबिका फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सामीन, हिन वक़्तु असांखे सिंध जे नाले वारे सहाफ़ी साईं आजिज़ जमाली जॉइन कयो आहे। आजिज़ साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। जी महिरबानी। अच्छा, अॼु तव्हां जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ तबिका फ़िक्र जे दोस्तनि सां मिली करे प्रेस क्लब आॾो हिकिड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो हुयो अदी फरज़ाना जमाली सां थींदड़ हरासमेंट जे बारे में। दुनिया में वेठल असांजे सामईन खे थोरो इन जो बैकग्राउंड ॿुधायो ऐं अॼु ताईं जी छा सूरत-हाल आहे, असांजे सामईन खे आगाह कयो। जी सर्वे जी हिकु हफ़्तो खनि अॻु जो वाक़ियो आहे। नवाबशाह जी यूनिवर्सिटी आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी, उन में हिकिड़ो वाक़ियो थियो। इंग्लिश डिपार्टमेंट जे फाइनल ईयर जी शागिर्दियाणी आहे फरज़ाना जमाली, जेका नवाबशाह जी आहे, ऐं वाक़िए जी ख़बर कुझु हीअं पई जो फरज़ाना जमाली पंहिंजे वालिद एजाज़ जमाली खे साण करे यूनिवर्सिटी जे वीसी वटि पहुती ऐं वीसी खे इहा शिकायत कई वई त जेको यूनिवर्सिटी में इंग्लिश डिपार्टमेंट जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, सदाए प्रोफेसर तो जेको प्रोफेसर न आहे, बेसिकली लेक्चरार आहे, ऐं उन शागिर्दियाणी जे मुताबिक़ त हू खेसि मुसलसल काफ़ी अरसे खां, काफ़ी महीननि खां मुख़्तलिफ़ हुरबा इस्तेमालु करे जिनसी तौर ते लाॻापा रखण जे लाइ कोशिशि करे रहियो आहे, ऐं मुंहिंजे मुसलसल इनकार ते
हू मुख़्तलिफ़ बहाना करे रहियो आहे, कॾहिं अटेंडेंस जा, कॾहिं मार्कुनि जा, कॾहिं न अचण जा, कॾहिं हिन क़िस्म जा। त हुनजे करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। त यूनिवर्सिटी जो जेको वाइस चांसलर आहे अरशद सलीम, थियण त हीअं खपंदो हो त वाइस चांसलर जेको हूंदो आहे उहो ॿुधण खां पोइ यकीन ॾियारींदो आहे, पर हुन इहो करण जे बजाए छोकिरी जे पीउ खे दरगाह ॾिना त तूं थींदो केरु आहीं जेको मुंहिंजी यूनिवर्सिटी में शिकायत खणी आयो आहीं। बाक़ाइदा पंहिंजे मुलाज़िमनि खे सॾे ॿाहिरि कढी छॾियो ऐं छोकिरी रोअंदी उतां खां निकिती। उतां खां पोइ जॾहिं वापसि आई, उन खां ॿिए ॾींहुं छोकिरीअ नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस करे इन सॼी सूरत हाल खां सहाफ़ियुनि खे आगाह कयो त इहो वाक़ियो थियो आहे। पर बजाए इंसाफ़ थियण जे, बजाए यकीन ॾियारण जे, जेको वाइस चांसलर आहे उहो बि दूर थी बीठो आहे। त आख़िर पोइ ॿियो को रस्तो न बचियो आहे जंहिंजे करे असां प्रेस में आयासीं। अच्छा, हाणे वाइस चांसलर जे दूर थियण जी वरी हिकिड़ो ख़ुदि सबूत हुन वाइस चांसलर पाण ॾिनो, जो जॾहिं हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां ॿिए ॾींहुं हुन सॼी यूनिवर्सिटीअ जे सवें शागिर्दनि शागिर्दाणनि खे यूनिवर्सिटी जे ग्राउंड ते गॾु करे हुन तकरीर कई, जेका बाद में सोशल मीडिया ते तव्हां यकीनन ॾिठी हूंदी, ऐं जंहिंमें हुन जहिड़े रीति ॻाल्हायो, हुन बाक़ाइदा शागिर्दनि खे चयो त हाणे तव्हां बि मुंहं मल्हायो, कारो ॾींहुं मल्हायो, डीपियूं ब्लैक कयो ऐं सोशल मीडिया ते मुंहं मल्हायो हिन छोकिरी जे ख़िलाफ़, त इहे थींदा केरु आहिनि जो असांखे चैलेंज करण वारा। उन खां पोइ ज़ाहिर जॾहिं हीउ मामिलो सिंध जे इज्तमाही गैरत जो आहे, जॾहिं हिकिड़ी नियाणीअ सां वाक़ियो थियो त सॼी सिंध हुन ते उथी पई ऐं पाण हिकिड़ो सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि एहतजाज जो हिकिड़ो सिलसिलो शुरू करे ॾिनो, सियासी पार्टियुनि एहतजाज शुरू करे ॾिनो, जंहिंखां पोइ ज़ाहिर आहे असीं बि उन एहतजाज जो या उन सोशल मीडिया ते उन्हनि जो साथ ॾिनो, हिकु उन मुहिम जो हिसो बणियासीं। पोइ अॻिते हली असांखे ख़बर बि पई वाक़िअनि जी काफ़ी, असां ख़ुदि नवाबशाह शहर में बि वियासीं, उन छोकिरीअ जे पेरेंट्स सां मिलियासीं, उन सां पाण सां मिलियासीं, उनजे वालिद खे जेल मां ज़मानत ते आज़ादु करायोसीं। जंहिंखां पोइ थियो हीअं जो उन खां पोइ हींअर 2 कमेटियूं ठहियूं आहिनि। हिकिड़ी वज़ीर आला सिंध मुराद अली शाह कमेटी ठाही आहे साबिक़ वाइस चांसलर अब्दुल कदीर राजपूत साहब जी सरबराही में। उहा कमेटी कल्ह नवाबशाह वई, उन यूनिवर्सिटी जे ज़िम्मेदारनि जा बि बयान रिकॉर्ड कया ऐं मुतासिरा जेका शागिर्दाणी आहे उन जा बयान रिकॉर्ड कराया। उन खां पोइ चीफ जस्टिस सिंध जेको सिंध हाई कोर्ट जो आहे उन नोटिस वरितो, उन जेको नवाबशाह जो सेशन जज आहे उनजी सरबराही में हिकिड़ी कमेटी ठाही, उहो बि पंहिंजो कमु करे रही आहे। पर जीअं त हीउ मसइलो अहिड़ो हो जंहिं ते सॼी सिंध में हींअर ताव पकड़ियल आहे, शदीद रद्द अमल आहे, हिकिड़े नियाणी जी इज़त ऐं लज जो सुवाल आहे, जंहिं सबबु सिंध में शदीद रिएक्शन आहे। ऐं नवाबशाह जहिड़े शहर में जेको चयो थो वञे त राजधानियुनि जो शहर आहे, उन शहर में जेको टियों ॾींहुं एहतजाज ॾिठो वियो रोडनि ते, पाकिस्तान जी मीडिया में हुनखे वॾी कवरेज बि आहे, त हीउ हिन जो सॼे इन किसे जो बैकग्राउंड आहे। अञा ताईं मुतासिरा जेका शागिर्दाणी आहे उनखे इंसाफ़ कोन मिलियो आहे। वाइस चांसलर ऐं जेको डिपार्टमेंट जो हेड आहे ॿई पंहिंजे उहिदनि ते बरक़रार आहिनि, जीअं जो तीअं कमु करे रहिया आहिनि, बल्कि हू बजाए मामले खे हल करण जे ख़ुदि पंहिंजे तरफ़ां अलॻि क़िस्म जी मुहिम हलाए रहिया आहिनि, शागिर्दनि जे ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि, ग़लति क़िस्म जा बयान ॾेई रहिया आहिनि, माण्हुनि खे पैसनि रोकड़नि जूं ऑफरूं आछूं करे रहिया आहिनि, मतिलबु मुख़्तलिफ़ हुरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिं सबबु सिंध में रिएक्शन बरक़रार आहे। कराची प्रेस क्लब में बि जेको एहतजाज हुयो उन इन ई सिलसिले में हुयो, जंहिंमें सिंध जूं समूरियूं सियासी धुरियूं शरीक हुयूं, सब कोपरस शरीक हुया, इल्मी अदबी तंज़ीमूं शरीक हुयूं, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं शरीक हुयूं, सहाफ़ी अदीब दानिशवर शाइरनि में शरीक हुया, सिंध जूं नियाणियूं शरीक हुयूं, लापता माण्हुनि जे वालिदैन जेके उन्हनि जूं मुतासिरीन फैमिलीज़ आहिनि उहे शरीक हुयूं। त ही हिकिड़ो भरपूर एहतजाज हुयो जेको 2-2 कलाक कराची प्रेस क्लब जे साम्हूं हलियो ऐं हिन में इहो चिताव ॾिनो वियो त जेके ईंदड़ 2 या 3 ॾींहंनि में हीउ मसइलो हल न थियो त पोइ सिंध जा माण्हू मजबूर थींदा त कराचीअ जे बिलावल हाउस जे ॿाहिरि धरणो हणी वेही रहनि। अजय भाई, हिकिड़ो सवाल हिते इहो पैदा थिए थो त ही वाइस चांसलर जे बैकग्राउंड ते जेकॾहिं ॾिसूं त माज़ी में बि काफ़ी सारी शिकायतूं अहिड़े क़िस्म जूं या नाअहली जे हिसाब सां, तव्हां सम्झो था जेके यहाँ पे वॾी ताक़तूं बि ठलनि? ॾिसो, हिन वाइस चांसलर जे ख़िलाफ़ असां वटि एतिरा त सबूत आहिनि जेके हिन जदोजहद में असां वटि पहुता आहिनि। ही इंतिहाई सिंध दुश्मन माण्हू आहे। ही मज़ेदार ॻाल्हि इहा आहे, तव्हांखे मां हिकिड़ी ही ॻाल्हि बि ॿुधायां त नवाबशाह जी बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे जंहिंजे अपॉइंटमेंट्स में डोमिसाइल क्राइटेरिया कोन्हे, जॾहिं त सिंध जे समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में डोमिसाइल क्राइटेरिया सिंध आहे।
यानी यूनिवर्सिटीअ में जेको बि माण्हू अपॉइंट थींदो उहो सिंध जो डोमिसाइल रखणु लाज़मी हूंदो, पर हिननि ॿिन्ही माण्हुनि वटि पंजाब जो डोमिसाइल आहे। हिकिड़ो जेको अरशद सलीम आरई आहे, ॿियो जेको आमिर खटक आहे उन वटि बि मियां वाली जो डोमिसाइल आहे। ही ॿई माण्हू पंजाब जे डोमिसाइल ते, ही ॿ माण्हू न आहिनि। हिन वक़्तु बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ में 8-10 माण्हू आहिनि जेके ॿियनि सूबनि जो डोमिसाइल रखनि था ऐं उहे उते नौकरियूं करे रहिया आहिनि। ऐं उनजो पस मंज़र इहो आहे त 2012 में हिन यूनिवर्सिटीअ मां सिंधी ॻाल्हाईंदड़ इंतिहाई कॉम्पिटेंट ऐं मेरिट ते भर्ती थियल माण्हुनि खे बग़ैर कंहिं हुनजे कढियो वियो हो ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा हुन में हेड हुया, मुख़्तलिफ़ लेक्चरर्स प्रोफेसर्स हुया जिन्हनि सभिनी खे हटायो वियो हुयो। वाइस चांसलर हुयो रसूल बख्श बलोच साहब, उन खे हटाए, ही सभु हटाए इन माण्हू खे आंदो वियो अरशद सलीम आरई खे, जंहिंजे लाइ इहो मशहूरु आहे। मशहूरु चाहे हर माण्हूअ खे ख़बर आहे त हिन ते जेका हुकुमरान धुर आहे, हुकुमरान धुर जो हथु आहे, हुकुमरान धुर जे नवाब शाह में ख़वातीन जी हुकुमरानी आहे, जेका हींअर सूबाई वज़ीर बि आहे अज़रा फज़ल पेचूहो, सिहत खाते जी वज़ीर आहे, उन जी उन ते दस्ते शफ़क़त आहे इन वाइस चांसलर ते, ऐं हू उनखे कंहिं बि सूरत में हटाइण नथी चाहे, हटण नथी ॾियाए, मुदाख़लत करे रही आहे मुख़्तलिफ़ मामलनि में। ऐं उनजो जंहिंजे करे सिंध में हिकु रिएक्शन आहे, हिकु तरफ़ सिंध जी न्याणी ही ॾिसो न, फरज़ाना जमाली त मुंहिंजे ख़्याल में बहादुरी जो मुज़ाहिरो कयो जो हुन बजाए झुकण जे हिकिड़े ॻाल्हि खे ओपन कयो। इहा हिकिड़ी वॾी बहादुरी हूंदी आहे हिन मुआशिरे में हिकु सिंधी छोकिरीअ जी, जो हुन ग्राउंड ते आंदो मसइले खे, हू बि कंप्रोमाइज़ करे वञे हा त शायदि ख़बर न पवे हा। पर अहिड़ा ॿिया केतिरा ई वाक़िया थियनि था जेके मंज़र ते कोन था अचनि, जिन्हनि जी ख़बर बि नथी पवे। त हिन वाक़िए खां पोइ असांखे ख़बर पई आहे त यूनिवर्सिटीअ जे अंदरि अहिड़ियूं ज़्यादतियूं, अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं, अहिड़ा ज़ुल्म गुज़िरियल केतिरनि सालनि खां जारी आहिनि। यूनिवर्सिटीअ जे अंदरि महफ़िलूं थींदियूं आहिनि, इन हद ताईं असां ॿुधो आहे त छा यूनिवर्सिटीअ जो फोरम एजुकेशन जो इदारो, जंहिंखे असां सिंधीअ में मादरे इल्मी यानी इल्म जी माउ चवंदा आहियूं, उन्हनि इदारनि खे उते राति जो निजी महफ़िलूं थींदियूं आहिनि जिन में MPA MNA सियासतदान शरीक थींदा आहिनि, नाच गाननि जूं महफ़िलूं थींदियूं आहिनि। ही सूरत हाल आहे, उनजे बावजूद बि हुकुमरान धुर पंहिंजे होड ते बीठी आहे क़ाइमु त इनखे न हटायो वेंदो। असां जेका सिंध जो सुञाण तबिको आहे हू ॿिन्ही कमेटियुनि ॾांहुं ॾिसे थियो पियो, अदालतुनि ॾांहुं ॾिसे थो पियो, न त पोइ हाणे ज़ाहिर आहे बेवसीअ जे आलम में पोइ माण्हू कुझु बि थी सघे थो। पोइ हुन रिएक्शन जो ज़िम्मेवार बि उहे ई हूंदा जेके माण्हुनि जे इंसाफ़ जे साम्हूं रुकावट आहिनि। हिन जे ख़िलाफ़ को हिन खां वॾो बि को रिएक्शन थी सघे थो, को वॾो सानहो बि थी सघे थो, मूंखे ईअं महसूसु थी रहियो आहे। अॼु ताईं तव्हां हिकिड़े पासे चयो त हिननि खे सरकारी तरफ़ां तमामु घणी सपोर्ट आहे, ॿिए पासे सिंध गवर्नमेंट हिकिड़ी जेकी कमेटी ठाही आहे, तव्हां केतिरो था सम्झो त सिंध हुकूमत जी ठहियल इहा कमेटी केतिरो इंसाफ़ ॾियारे सघंदी खे? ॾिसो, कमेटियूं ॿ आहिनि, हिकिड़ी त उहा जेका सिंध जे वॾे वज़ीर ठाही, ॿी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ठाही। ऐं हिननि ॿिन्ही ते असां थोरो एतबार हीअं करे सघूं था त जेका कमेटी सिंध गवर्नमेंट जी आहे, अब्दुल कदीर जेको आहे वाइस चांसलर हुजण जे नाते उन वक़्तु हुनजी शोहरत तमामु सुठी आहे, त इहा उमेद आहे माण्हुनि खे, सिंध जे सुञाण माण्हुनि खे, त इन अब्दुल कदीर जे सरबराही में ठहियल कमेटी मुमकिन आहे इंसाफ़ करे, या जेका अदालती कमेटी आहे थियण त हीअं खपंदो। सिंध जे माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त हिन वाक़िए ते अदालती कमीशन, जुडिशियल कमीशन ठहणु घुरिजे, जेका इंक्वायरी करे, जेका घटि में घटि सिंध हाई कोर्ट जे कंहिं जज जी सरबराही में हिकिड़ी जुडिशियल कमीशन हुजे जेका हिन वाक़िए जी जांच करे। ऐं अञा बि असांखे इहा उमेद आहे सुप्रीम कोर्ट बि हिन वाक़िए जो नोटिस वठंदी ऐं का अदालती कमीशन जोड़ंदी, जंहिंखां पोइ सभई ॻाल्हियूं, जंहिंमें हिकिड़ी सभ खां अहम ॻाल्हि आहे जेको हाणे माण्हू घुरनि था, सबूत ॾियो। जेको वाइस चांसलर आहे, माण्हू चवनि था, उतां जी यूनिवर्सिटीअ जा ई असांखे माण्हू ॿुधाइनि था, वाइस चांसलर जी मोबाइल जे 2 या 3 उन वटि जेके मोबाइल फोन आहिनि, इंतिज़ामिया उन्हनि खे पंहिंजी तहवील में वठे, उन्हनि जी डेटा हथु करे, फ्रांसिक उन्हनि जी रिपोर्ट हथु करे, ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा लाॻापा आहिनि, उन में कंहिं क़िस्म जा मैसेजिस आहिनि, कहिड़नि माण्हुनि सां कीअं ब्लैकमेलिंग जो हिकिड़ी पूरी दुनिया आबाद थियल आहे यूनिवर्सिटीअ जे अंदरि। हुनजे करे हिन सॼे मामले जो हल सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त हिननि 2 माण्हुनि खे सज़ा मिलणु घुरिजे, हिननि खे बरतरफ़ करणु घुरिजे नौकरियुनि तां, ऐं यूनिवर्सिटीअ में साफ़ शफ़ाफ़ माहौल क़ाइमु कयो वञे। अॼु ताईं वॾी महिरबानी, तव्हां डिटेल में ॿुधायो, वॾी महिरबानी। सामीन, हिन वक़्तु असां सां गॾु सिंध जे झरझंग में हलंदड़ क़ौम परस्त अॻवान ऐं सीनियर वाइस चेयरमैन GS सिंध क़ौमी महाज़ जे दोस्त
साईं अमीर आज़ाद पंवर असांखे जॉइन कयो आहे। अमीर साईं वॾी महिरबानी, तव्हां अॼु हिन प्रेस क्लब वारे धरणे में हुया, तव्हां छा चवंदा असांजे सामाईन खे इन मामले ते? आउं सम्झां थो त बुनियादी तौर ते पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे ऐं ज़रदारी मासा खे सम्झी छॾणु खपे त मुंतलक खां वठी लैंग्वेज ॿुधी पे टियों ॾींहुं जेको मौक़ुफ़ आयो आहे अरशद सलीम जो, उन में हुनजे मौक़ुफ़ मां ईअं पियो लॻे त हू कंहिं तइलीमी इदारे जो VC न पर कंहिं मिल जो मैनेजर हुजे या कंहिं फोर्स जो सूबेदार हुजे, हुनजो जेको बिहेवियर हो, जेको अंदाज़ो ॻाल्हाइण जो। ऐं न हिन वाक़े खां अॻु में अरशद सलीम टकारी रहियो आहे, हुनजी MA जी डिग्री जेका आहे उहा जाली आहे ऐं हुनजी क्वालिफिकेशन न आहे, हुनजी एलिजिबिलिटी न आहे। ऐं आउं सम्झां थो त हीउ माण्हू अहल कोन्हे को, सो ज़रदारी मास्टर वटि इहो डिफरेंशिएट कोन्हे को त मिल जो मैनेजर ऐं ॿनी जो कमदार ऐं यूनिवर्सिटी जे VC में कहिड़ो फ़र्क़ु हुजणु खपे। हे सदन खे गॾाए हलाइनि था, नतीजो जेको निकिरे थो उहो तव्हांजे असांजे साम्हूं आहे। सिंध यूनिवर्सिटी में नज़ीर मुग़ल जो तजुर्बो PP जी गवर्नमेंट अचण खां पोइ जेको पहिरियों वॾो तजुर्बो हो ऐं जंहिं हालत खे जेका सिंध यूनिवर्सिटी जी उहा तव्हांजे असांजे साम्हूं आहे। ऐं सम्झां थो सॼे इदारे खे हिननि फोर्सिस जे हवाले करे छॾियो ऐं सूबेदार रैंक जा माण्हू सॼी यूनिवर्सिटी हलाईंदा। नतीजे में जेको कुझु थियो यूनिवर्सिटी में या थिए पियो उहो तव्हांजे असांजे साम्हूं आहे। तो पीपल्स पार्टी एग्जाम्पल सेट करणु वञे पई सिंध में बहितर एजुकेशन जा अरशद सलीम जे रूप में आहिनि या नज़ीर मुग़ल जे रूप में आहिनि या ॿिया जेके ॿार थियनि। हाणे हींअर बि ईअं थियो आहे त जॾहिं खटक जो मामिलो हिरासमेंट जो आयो आहे, थियणु त ईअं खपंदो हो त हिननि खे रिज़ाइन करणु खपे BCA खे ऐं पंहिंजो प्रोफेसर खे, पर हुनजे बजाए हुनखे पीपल्स पार्टी जी यूथ विंग प्रोटेक्शन ॾेई कोर्ट में वठी वई आहे, हुननि जी बेल कराई अथनि ऐं हुन खां पोइ सोशल मीडिया ते हुनखे प्रोटेक्ट था कनि, हुनखे मीडिया में प्रोटेक्ट था कनि। ऐं आउं सम्झां थो त सिंध में मरहलेवार पहिरीं शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻी, उहो शागिर्द सियासत ते ऐं तइलीमी इदारनि ते पहिरियों वॾो वार हो। उन खां पोइ सिपाह खे ठाहिण, सिपाह जे ज़रिए जहिड़ा कराइण, शागिर्द सियासत खे बदनाम करण जे लाइ सोकाल दानिश्वरनि खां घोड़े जे लाइ मुखालफ़त में आर्टिकल लिखाइण, उन्हनि खे तइलीमी इदारनि मां आउट करणु। हाणे तइलीमी इदारनि जी सूरत हाल इहा आहे जो हिकिड़ो क्लर्क जेको आहे या हिकिड़ो यूनिवर्सिटी जो एडमिनिस्ट्रेशन जो माण्हू आहे, उन वटि शागिर्द ब्लैकमेल हूंदियूं आहिनि, उन्हनि वटि जेको आहे सो सभु नौजवान ब्लैकमेल हूंदा आहिनि। माना तइलीमी इदारनि मां सियासत खे आउट करण जो नतीजो इहो निकितो आहे जो अॻे एडमिनिस्ट्रेशन शागिर्दनि जी मुआफ़िज़ हूंदी हुई, एडमिनिस्ट्रेशन शागिर्दनि जे लाइ कोऑपरेटिव हूंदी हुई ऐं एडमिनिस्ट्रेशन फैसिलिटेटर जेको हुनजो असुल रोल आहे फैसिलिटेशन जो उहो अदा कंदी हुई। पर हाणे एडमिनिस्ट्रेशन हुननि जे मथां माना हुकुमरानी वारे अंदाज़ में हले थी। नतीजे में हुननि खे हाणे स्पेस मिलियो आहे त उहो शागिर्दनि खे हिरासत कनि, ब्लैकमेल कनि। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त तइलीमी इदारनि में काइदेज़म यूनिवर्सिटी खां वठी जेके इंटरनेशनल इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो रूल आहे त उहा कापी जेका आहे उहा चेक करण खां पोइ शागिर्दनि खे वापसि कई वेंदी आहे। पर सिंध जे ॿियनि तइलीमी इदार सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ में हालत इहा आहे जो उहा शागिर्दनि खे कापी वापसि करण जे बदिरां पाण वटि रखी थी वञे ऐं उन नाले ते मासूम जे नाले ते ब्लैकमेल कयो वञे थो। तो असांजो अॼोको जेको एहतियाज हो उहो हिन सिलसिले में हो। ऐं सम्झां थो त जेसि ताईं इहो सिस्टम बंदि न थींदो ऐं शागिर्द यूनियन बहाल न थींदी तेसि ताईं इन मसइला हल न थी सघंदा। वॾी महिरबानी अमीर आज़ाद पंवर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हायो। सामीन हिन वक़्तु असांजे हिन ख़ुशूसी प्रोग्राम में असांखे अदी फरज़ाना जे चाचे साईं इक़बाल जमाली जॉइन कयो आहे। अचो त संदसि आवाज़ में ॿुधूं त हिन वक़्तु ताईं जी छा सूरत हाल आहे ऐं हिन मामले जो असल बैकग्राउंड आहे छा। इक़बाल साईं वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। तव्हां असांजे सामाईन खे जेके हिन वक़्तु तव्हांखे लंडन खां वठी करे न्यूयॉर्क ऐं दुनिया जी कुंड कुर्छ में अव्हांजे आवाज़ खे ॿुधी सघनि था, तव्हां असांजे सामाईन खे ॿुधायो त पहिरियों त हिन मामले जो असल हक़ीक़त छा आहे। मुख़्तलिफ़ आवाज़ूं थियूं ऐं हिन वक़्तु इहो सिंध जो हिकिड़ो अहम मसइलो थी वियो आहे, त असांजे सामाईन खे ॿुधायो त असल इन मामले जी हक़ीक़त छा आहे। मुंहिंजी भाइटी फरज़ाना जमाली इंग्लिश फाइनल सेमेस्टर में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबगंज पढ़े थी। ठीकु आहे, इहो जेको जिन ते हेरेसमेंट जो इशू आहे, सेक्सुअल हेरेसमेंट जी ॻाल्हि आहे, उन टीचर नालो आहे आमिर सईद खटक, जेको हेड ऑफ इंग्लिश बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी। इहो पोयां 6 महीननि खां वठी असांजी भाइटी फरज़ाना जमाली खे मुख़्तलिफ़ नमूननि सां जेको आहे न हैरेस करण जी कोशिशि करे थो। हुनमें सेंटिमेंट्स करणु, उनजी जेको आहे सो माना फिगर ते ॻाल्हाइणु, उनजे लहजे लब ते ॻाल्हाइणु, माना इन क़िस्म जी शयूं। उन खां पोइ 3 महीननि खां 3 साढा 3 महीना गुज़रिया त हिन
मुख़्तलिफ़ बहाननि सां जेको आहे छोकिरी खे चयो त मुंहिंजे तूं कमरे में अची या क्लास रूम में जेको हिनजो ऑफिस आहे हुन में अचे। सो ऑफिस जे लाइ हुनखे घुरायो। कोई असाइनमेंट का हुई यूनिवर्सिटी जी थींदी आहे जेका हुनजे लाइ, त पोइ उते हिन जेको आहे हिनजो हथु पकड़ियो ऐं हिनखे जेको आहे सो माना हिन सेक्सुअल अटेम्प्ट जे लाइ माना कोशिशि कई। त छोकिरी तां वठी रोइन जी पिटी निकिती आहे यूनिवर्सिटी मां। पोइ इन खां पोइ छोकिरी हिन सां ॻाल्हाइण ॿोलाइण या कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक रखणु छॾे ॾिनो, माना जेको टीचर आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन हिन वक़्तु असांखे कयो आहे अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान नाले वारे कानूनदान साईं अमान अल्लाह शेख साहब। साईं अमान, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। महिरबानी अदा। अॼु प्रेस क्लब कराची प्रेस क्लब ॿाहिरां हिकु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं अॼु असांजो हीउ सॼो प्रोग्राम उन ई मुनासिबत सां रखियो वियो आहे त हिरासमेंट वारो असुल ई मामिलो आहे, केतिरी सचाई आहे, इन जे पोयां इन जो बैकग्राउंड छा आहे ऐं अवां इन सॼे मामले खे कीअं था ॾिसो? अदा, इनखे आउं इन जो सॼो सियासी पस मंज़र थो सम्झां पियो। ऐं हीउ जेको असीं सम्झूं था पियो त हिरासमेंट वग़ैरह वग़ैरह इहो आहे पंहिंजी जॻह ते। असां सियासी पार्टियुनि जी क़ौमी अख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त इन क़िस्म जे इशूज़ खे खणूं ऐं उन में पाण सभई शामिल थी हिकिड़ो प्रोटेस्ट कयूं ऐं सॼी सिंध खे महसूसु करायो वञे त सिंध में इन क़िस्म जूं ज़्यादतियूं आईंदा बर्दाश्त नथियूं करे सघजनि या इन क़िस्म जो माहौल ख़राब करण जे लाइ इजाज़त न ॾिबी। पर मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो त हिन जो असुल में सियासी मामिलो ॻोल्हणो आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं यूनिवर्सिटी या कॉलेज जे इदारनि में यूनियन्स हूंदियूं त इन क़िस्म जा जेकॾहिं वाक़िया थींदा हुआ त उतां जा चूंडियल शागिर्दनि जा नुमाइंदा यूनियन उहे इन्हनि मामलनि खे संभाले वठंदा हुआ। असां वटि बदकिस्मती आहे त जेको बि इक़्तिदार में थो अचे उहो पावर खे डिसेंट्रलाइज़ नथो करे, माना उहो पावर पाण वटि हथनि में रखी वेही थो रहे ऐं कंहिंखे नथो उन पावर में शेयर करे। मां उन हवाले सां तव्हां सां हिकिड़ी ॿी यादगिरी शेयर कंदुमि त जॾहिं यूसुफ रज़ा गिलानी वज़ीर आज़म थियो त हुन असेंबली फ्लोर ते शागिर्द यूनियन जे बहालीअ जो वाइदो कयो हो ऐं ऐलान कयो, पर उहो ऐलान ईअं थियो जीअं असां सिंधीअ में चवंदा आहियूं त पाणीअ ते फोटो साबित थियणु या जर ते हिकिड़े फोटे साबित थियण खां वधीक उहो अॻभराई न करे सघियो। उन करे ही जेको कुझु थिए थो पियो सिंध जे तालीमी इदारनि में जंहिं बि कुंड में इहा नवाबशाह जी जेका आहे पंहिंजो यूनिवर्सिटी या ॿियनि इदारनि में या उन खां ॿाहिरि थो थिए पियो त उन में असुल मसइलो आहे सियासत जो मतिलबु इहो न आहे त सियासत माना को ॾाढाई ऐं कंहिं ॿिए सां ज़ोरावरी करणु। सियासत हिन समाज जी घुर्ज आहे त हिकिड़ी सियासी रदोबदल अचणु खपे। हाणे यूनियन साज़ीअ जे अमल ते पाबंदी, शागिर्दनि खे ॿियो को रस्तो कोन मिले ऐं इन क़िस्म जा जेकॾहिं वाक़िया थियनि था त हुनजे लाइ इंतिज़ामिया बिल्कुलु ज़िम्मेवार आहे। मूंखे त ताजुब लॻो त सिटिंग DC साहिबु मूं सोशल मीडिया ते ॾिठो त अहिड़े नमूने ते शागिर्दनि खे स्टाफ खे मुखातिब कई ॼण हू जेके हिन जा हिसियल गुलाम हुजनि, ज़ेर दस्त हुजनि, ही उन्हनि खे फरमान जारी करे रहियो। फरमान छो जारी करे रहियो? उनजे पुठियां हुनखे पॉलिटिकल बैकअप हुयो, जंहिं पॉलिटिकल बैकअप जे हवाले सां आयो आहे। वाइस चांसलर साहब ख़ुदि जेको आहे हायर एजुकेशन कमीशन जो जेको मयार मुक़ररु कयल आहे उन ते ई कोन थो लहे पियो। हू PhD आहे ई कोन, सिंपल हिकिड़ो जेको आहे ग्रेजुएट आहे उनखे हाणे हिते रखियो अथऊं। त पोइ इन क़िस्म जा जेके सियासी सिफारिशुनि ते, सियासी पुठभराइनि ते, सियासी सहकार ते माण्हू ईंदा त उहे इन क़िस्म जा जेके वाक़िया थींदा त उहे पाण उनखे दॿाइण जी कोशिशि कंदा। हीउ दॿाइण जो मसइलो ई कोन्हे को, हीउ सियासी मसइलो आहे। उनखे सियासी मसइले सां खे उन नमूने हल करण जो पंहिंजो तरीक़ो आहे। मुंहिंजे ख़्याल में बहितरीन तरीक़ो इहो आहे त हिकदमि यूनियन साज़ी खे बहाल कयो वञे। मसलन अॼु असांजे चीफ जस्टिस साहब सिंध हाई कोर्ट जे हिन ते सुओ मोटो एक्शन वरितो आहे। अच्छा, सुओ मोटो एक्शन मां पाण वकील आहियां त सुओ मोटो एक्शन इहो आहे जीअं कंहिं ॿरंदड़ बाहि ते जेको आहे सो चंद छंडा विझणु। हलो, चीफ जस्टिस साहब सुओ मोटो वरितो, सभई माण्हू पेश थिया, सभई इंक्वायरी जेका उहा थी वई। उन खां पोइ केस दाख़िल थींदो। केस दाख़िल थियण खां पोइ हिते जुडिशरी
जो जेको सिस्टम आहे सो एॾो जेको आहे सुस्त ऐं ढरो आहे जो माण्हुनि खे हाणे जुडिशरीअ मां उहे उमेदूं ऐं आसरा नथा नज़र अचनि पिया। छो त असांजे चीफ जस्टिस वॾो जेको सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस आहे उनखे जुडिशरी सिस्टम खे हलाइण खां वधीक पंहिंजो डायमंड ठाहिण जो शौक़ु अचे थियो आहे। उनजे लाइ बाक़ाइदो तबलीग खणी काहे पियो आहे। मूंखे त अॼु थो लॻे पियो त जुडिशरी उन सां गॾोगॾु मौजूदा वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उन सां गॾोगॾु चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो हिकु सिर्फ़ में बीठा आहिनि त डैम ठाहिजे। ऐं डैम जेको आहे पघारुनि वघारुनि मां थियण ई कोन्हे की को ॿियो मसइलो आहे। तंहिंजे करे हर हिकु शइ खे पंहिंजे नहज में पंहिंजे सरहदुनि में रहणु खपे। तीअं तालीमी इदारनि में बि यूनियन साज़ीअ जे अमल खे ॿियनि एक्टिविटीज़ खे बहाल कबो त इन क़िस्म जा मसइला मुंहिंजे ख़्याल में पैदा न थींदा। अमन साईं, माज़ी में थोरो हलूं था त जेकॾहिं सियासी पॉलिटिकल मामलात हुया, सियासी पार्टियूं एक्टिव हुयूं, उनजे बावजूद बि हरासमेंट वारा मामला उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं पंहिंजे सिलसिले खे वधाईंदा अचनि पिया, घटिजनि त न पिया। तव्हां हिन सॼे मामले खे कीअं था ॾिसो? अदा उहो असांजे समाज जी जेका बीहक आहे सियासत जेका आहे सा समाज ते असर अंदाज़ थींदी आहे। असांजो समाज जेको आहे हिन वक़्तु निसतो आहे, बेजान आहे, उहो डिलीवरी नथो करे। माना समाज माण्हुनि जे फ़ाइदे में का बि डिलीवरी नथो करे पियो। उन करे इहे मसइला ईअं रहंदा। तव्हां जे माज़ी जी था ॻाल्हि कयो त 1973 में आउं सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउमि। सिंध यूनिवर्सिटी में यूनियन हूंदी इन क़िस्म जो मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि आहे त ज़ूलॉजी डिपार्टमेंट में थियो। उन ते सॼी यूनियन जेका आहे सा उभी खड़ी थी ऐं जेसि ताईं उहो ज़िम्मेवार माण्हू यूनिवर्सिटीअ मां निकाली न ॾिनी वई, जेसि ताईं हुनखे कठियो न वियो तेसि ताईं यूनियन मार्च करे न वेठी। छाकाणि त यूनियन माना त उहा शागिर्दनि जे पंहिंजे मसइलनि, शागिर्दनि जे हक़नि ऐं राइट्स जी निगहबान थिए थी पई। तव्हां जेको इशारो कयो था पिया त उन खां पोइ जीअं तव्हां ॾिसो त इहो यूनियन साज़ीअ जो अमल बंदि थियो त उन जी जेकॾहिं के शागिर्द तंज़ीमूं मुख़्तलिफ़ नालनि सां कमु कंदियूं रहियूं त उहे शागिर्द तंज़ीमूं सियासी पार्टियुनि जूं जेके आर्म्स हुयूं, उन्हनि जूं जेके आर्म्स हुयूं, उहे पंहिंजे मफ़ादनि, पंहिंजे सियासी पार्टियुनि जे मफ़ादनि मुताबिक़ कमु कंदा हुआ ऐं सॼी यूनिवर्सिटीअ जी नुमाइंदगी उन्हनि वटि कोन हूंदी हुई। हाणे बि उहो हलंदो आहे त हाणे त मूंखे ॾिसण में थो अचे त सियासी पार्टियुनि जी जेके पंहिंजो ॿाह ॿेली जमायतूं आहिनि शागिर्दनि जूं, उहे बि जेके आहिनि से ख़ामोशी ऐं जमूत ते वकड़ में वठिजी वियूं आहिनि। ऐं सॼो हिकिड़ो असीं अंग्रेज़ी में चवंदा आहियूं के हाउस माना हैरानी ऐं परेशानीअ जो माहौल आहे ऑल ओवर द सिंध। छाकाणि त तव्हांजो समाज डिलीवर नथो करे सघे। समाज जे मथां जेके क़ाबिज क़ुवतूं आहिनि उहे आउटडेटेड आहिनि, पर उहे इन करे हलनि थियूं पयूं कि असां वटि बदकिस्मती चइजे या मिसमैनेजमेंट चइजे त हुनजे मुतबादिल जेके सियासी क़ुवतूं आहिनि अञा छिड़ विछड़ लॻी पयूं। पीपुल्स पार्टी खे वाइस चांसलर हिकिड़ो ॿाहिरां आयल माण्हू नज़र अचे थो। सिंध में को अहिड़ो आयल माण्हू न आहे। ही वाइस चांसलर जे लाइ चवनि था त ही मैट्रिक बि डाउटफुल पास आहे। त छा क्राइटेरिया आइन ऐं कानून मूजिबि ही एलिजिबल आहे वाइस चांसलर थियण जो? मां अॻ में अर्ज़ु करे आयुमि त ही माण्हू हायर एजुकेशन कमीशन जो जेको क्राइटेरिया आहे, जेको मयार आहे, उन ते त फिट थिए ई नथो पियो। असल में असांजे सियासी पार्टियुनि जेको तव्हां पीपुल्स पार्टीअ ते मां पंहिंजो इशारो कयो आहे, पीपुल्स पार्टीअ जी मजबूरी इहा रही आहे त इन क़िस्म जा माण्हू आणींदा आहिनि जेके हुननि जे ख़वाहिशुनि खे तकमील कनि या हुननि जे पंहिंजो सम्झ साञा ऐं वित आहर उहे उन्हनि जो कमु कनि, न वरी इदारनि खे सुधारण जो कमु कनि। इहो सॼी सिंध में हालत आहे। तव्हां जेकॾहिं होॾे जो मेडिकल यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे ॾे वेंदव त उते जेको प्रिंसिपल साहिबु जेको हाणे रिटायर करे चुको आहे मिस्टर ग़ुलाम अस्कर चन्नो, उहो बि इन क्राइटेरिया ते कोन लहंदो। इन क़िस्म जा वाक़िया इन जे करे छा थियनि था त असां तालीम ऐं तालीमी इदारनि खे पॉलिटिसाइज़ माना पंहिंजनि सियासी मफ़ादनि जे लाइ कतब आणण जो हिकु रुझान वधीक आहे। साईं, तव्हां कीअं था ॾिसो त सिंध में इन हरासमेंट खां वठी करे शागिर्दनि सां लॻा पियल जेके मसइला आहिनि
इन्हनि जो हल तव्हांजी नज़र में छा हुजणु घुरिजे? इन जे मां हिकिड़ो अॻ में लफ़्ज़ मुतबादिल चई आयो हुउमि। जेसि ताईं ही जेके कुवतूं जेके हिन वक़्तु सियासत ते समाज ते काबिज़ थी वेठियूं आहिनि, इन जे ख़िलाफ़ हिकिड़ी मुतबादिल ऐं मुतहद कुवत वजूद में न ईंदी, हिकिड़ो यूनाइटेड फ्रंट पॉलिटिकल यूनाइटेड फ्रंट न ठहंदो, तेसि ताईं इन क़िस्म जूं हालतूं रहंदियूं। उनमें वॾे में वॾो आउं सम्झां थो कसूरवार असांजो वाइट कॉलर क्लास, असांजो सिंधी या सिंध जो मिडिल क्लास जेको आहे उहो वॾे में वॾो ज़िम्मेवार आहे, जेको सियासत खे पंहिंजे लाइ पंहिंजी सियासत में ज़िम्मेवारी नथो सम्झे पियो, सिर्फ़ु उन नाले सां हू पंहिंजनि मफ़ादनि सां चिंबड़ियल आहे। वाइट कॉलर क्लास खे उन में ब्यूरोक्रेसी अची वई, उन में तव्हांजा ही पढ़ियल ॻढ़ियल क्लास अची वियो ऐं लोअर मिडिल क्लास जा वापारी तबको, इहे सभई जेके आहिनि इन चंक में नथा शामिल थियनि, उन हिसार में उन लाइन में शामिल नथा थियनि जेका तब्दीलीअ जी अलामत हूंदी आहे। मसलन सियासी पार्टियूं जेके बि आहिनि, ऐं ख़ासि करे इशारो थो कयां पियो क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद पार्टियूं, उन्हनि जी हालत इहा आहे त उहे जुआर जे अटे वांगुरु लॻा पिया आहिनि। हर को पंहिंजी जॻह ते दावा थो करे त मां सवा सेर आहियां, कोई सेर थियण लाइ तयारु न आहे। जॾहिं कॉम्पिटिशन न थींदी आहे, जमहूरियत जो अमल हिकिड़ो ॿियो पासो बि हूंदो आहे त जमहूरियत जे मथां निगहबानी कजे, निगहदाश्त कजे, उहो हमेशह अपोजिशन फोर्सिस कंदियूं आहिनि। अपोजिशन फोर्स तमामु कमज़ोर कसम परसी जी हालत में आहिनि। इन हद ताईं जो हिकु नुक़्ते जो प्रोग्राम, मां हिकु नुक़्ते जो इशारो थो कयां त सिंध जे तबाही ऐं बर्बादीअ जो सबबु तालीम जो न हुजणु आहे, जंहिंजी एडमिशन मौजूदा वज़ीर आला पहिरें ॾींहुं पंहिंजे सिंध असेंबली जे फ्लोर ते इहा ॻाल्हि कंदे कई त असां सिंध में सियासी पंहिंजो तालीमी इमरजेंसी लागू कईसीं, त बि असां हुन में का ख़ासि सफलता, ख़ासि जेका आहे कामयाबी हासिल न करे सघीसीं। हिन जो मतिलबु त जेको असीं अवामी जमहूरी पार्टीअ वारा चाहियूं था पिया त सिंध में तालीम जो निज़ाम मटियो त सिंध मटिजी पवंदी। उन जेसि ताईं मुतबादिल कुवत नथी थिए, जेसि ताईं कोई यूनाइटेड फ्रंट वधीक रोशन ख़्याल तरक़ी पसंद क़ौम परस्त माण्हुनि जे साम्हूं न ईंदो, तेसि ताईं सिंध में जेका रतो बदल आहे उहा मूंखे फ़िलहाल महाल ऐं मुश्किल नज़र थी अचे पई। साईं, आख़िरी सवाल, सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर हिकिड़ी कमेटी ठाही आहे जेकी इन सॼे नवाब शाह वारे मामले खे ॾिसंदी। इन सां गॾोगॾु छो मोटो जीअं तव्हां ॿुधायो त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट बि खयो आहे। तव्हां सम्झो था त इहे मसइलनि जे हल तरफ़ वेंदा या इहे बि रदी जी टोकरी ते इन्हनि जूं रिपोर्टूं वञी पहुचनि? साईं, हिते हिकिड़ो इदारो आहे एंटी करप्शन। हाणे एंटी करप्शन जे मथां वरी जेके आहिनि से ॿियूं कमेटियूं ठाहियूं वेंदियूं त एंटी करप्शन में जेका जांच थी आहे उहा सही थी आहे या न थी आहे, इहो कमेटियुनि जो सिलसिलो तमामु सवलो आहे। मां हाई कोर्ट में या सुपीरियर कोर्ट में वेंदो आहियां, उते बि जज साहिबान डेप्थ में पहुचण जे बजाय चवंदा आहिनि बाबा कमेटी ठाहे था सघूं, उहा इन्वेस्टिगेशन करे IG DIG फलाणा फलाणा असांखे रिपोर्ट ॾींदा। इहो जेको कमेटी कल्चर आहे न, इन जो को बि हिते ख़र्चेल नथो निकिरे पियो। कमेटी 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 ख़बर तॾहिं थी पए त माण्हुनि खे वरी ॿिया मसइला आहिनि, उहे पुराणा मसइला विसरी विया। मां तव्हांखे हीअ मिसाल थो ॾिसां पियो, वेझराई में झांगारा में हिकिड़ी छोकिरीअ जो मर्डर थियो, 12 महीना 1.5 साल अॻु जी ॻाल्हि आहे। उहो बि असांजे चीफ जस्टिस साहिब सुओ मोटो वरितो, हुनजा मिट माइट सभई हाई कोर्ट में आया, असां पाण बीठा हुआसीं। थियो इहो त आख़िर में जेको आहे उहो वञी कोर्ट में चालान थिया ऐं किसो लाइबिलिटी थी वियो। त इन क़िस्म जूं कमेटियूं इन जे करे सर्विस आउं सम्झां थो त सूदमंद न आहिनि, त छो त अव्हांजो सिस्टम कमु नथो करे, अव्हांजा इदारा कमु नथा कनि पिया। जेकॾहिं हिकिड़ो इदारो आहे, मसलन अॼु मूं ॾिठी हिकिड़ी अजीब कैफ़ियत हिते टीवीअ ते, सईद गनी पीपुल्स पार्टीअ में तमामु मोतबर ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो हार्ड वर्कर आहे, बुनियादी तरह वर्कर आहे, उनखे लोकल गवर्नमेंट जो खातो ॾिनो अथऊं। अॼु उहो जेको आहे एजुकेशन जे स्कूल में, तालीम खाते जे स्कूल में वञी हाज़िरी जा रजिस्टर चेक पियो करे। ही हैज़ नथिंग टू डू विथ दिस जॉब। इहा या त जेको आहे सो सिटिंग चेयर तालीम खाते वज़ीर सईद सरदार अली शाह करे थो सघे, या ब्यूरोक्रेसी ॿिया ब्यूरोक्रेट्स करे था सघनि। इनखे त मूंखे त अजब पियो लॻो त तव्हां पंहिंजो जेकी ज़िम्मेवारी आहे उहा संभालियो।
हिते ज़िम्मेवारी माना अंग्रेज़ी में जेके चवंदा आहियूं रिस्पॉन्सिबिलिटी, ॿियो आहे त हिते कानून साज़ीअ ते अमल ऐं उन सां गॾोगॾु इदारा ठाहियो। इदारा ठहंदा पाण ई सिंध में जेका आहे तब्दीली ईंदी। साईं वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध सां ॻाल्हि करण जे लाइ। साईं तव्हां प्रोग्राम में महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जेके मुख़्तलिफ़ तबक़ा फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ हुया। हाणे ॾिसणो इहो आहे त फरज़ाना जमाली जहिड़े शागिर्दनि सां इंसाफ़ थिए थो। इल्ज़ाम हेठां आयल बगड़नि जहिड़ो मास्तर ऐं वाइस चांसलर पंहिंजे मंतकी अंजाम ताईं पहुचनि था। इहे एहतजाज ऐं धरणा छा अञा अॻिते वधंदा? ठाहियल इंक्वायरी कमेटियूं केतिरियूं असरअंदाज़ थींदियूं इहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान सर्वे चोढो खे इन आस ऐं उमेद सां इजाज़त ॾींदा त असां शाल सिंध जे ईंदड़ मुस्तक़बिल खे बचाए सघूं, उन्हनि खे बहितर मुस्तक़बिल ॾे लाड़े सघूं ऐं तालीमी दर्सगाहुनि जे माहौल खे बहितर बणाइण में हिक ॿिए जो साथ ॾियूं। पंहिंजे मेज़बान सर्वे चोढो खे हिन प्रोग्राम या कंहिं बि प्रोग्राम बाबति को सवाल हुजे ईमेल करणु न विसारींदा। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। इन ॻाल्हि सां असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए नए मौज़ू सां अवांजी समातुनि में जल्द हाज़िर थींदुसि। तेसि ताईं सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।